अहम ख़बर शामिल कंदासीं। जाम शोरों में पुलिस ते हमले में मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस ते हमले जो केस 12 खां वधीक जवाबदारनि ते दाख़िल आहे। SSP जे नोटिस वठण बाद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। जाम शोरों में पुलिस ते हमले में मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस ते हमले जो केस 12 खां वधीक जवाबदारनि ते दाख़िल आहे। SSP जे नोटिस वठण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। ही हम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। जाम शोरों में पुलिस ते हमले में मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस ते हमले जो केस 12 खां वधीक जवाबदारनि ते दाख़िल आहे। SSP जे नोटिस वठण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। ही हम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। जाम शोरों में पुलिस ते हमले में मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस ते हमले जो केस 12 खां वधीक जवाबदारनि ते दाख़िल आहे। SSP जे नोटिस वठण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। जाम शोरों में पुलिस ते मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस ते हमले जो केस 12 खां वधीक जवाबदारनि ते दाख़िल आहे। SSP जे नोटिस वठण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। जाम शोरों में पुलिस ते हमले में मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पुलिस ते हमले जो केस 12 खां वधीक जवाबदारनि ते दाख़िल आहे। SSP जे नोटिस वठण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो आहे। ही हम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। जाम शोरों में पुलिस ते हमले में मुलविस जवाबदार 5 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघिया आहिनि।